नाज़रीन, ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे मोरो मां अव्हां ताईं ख़बर पहुचायूं पिया। जानी जोमानी जी त मोरो पाकिस्तान पीपुल्स पार्टी तरफ़ां नौशेरो फेरोज़ समेत मोरो में पार्टी उहिदेदार चूंडिया विया, जंहिंखे मोरो प्रेस क्लब जे सहाफ़िन जोमानी बख्शल अहमद, सहाफ़ी जानी जोमानी, सहाफ़ी आरिफ यूसुफ ज़ई समेत शहरिन पारां पीपुल्स पार्टी अॻवाननि चेयरमैन म्यूनसिपल कमेटी नज़ीर अहमद मेमण, डॉक्टर मज़हर अली कलोड़ो, दोस्त अली सोलंकी, असलम अमीन आराई, जावेद मुस्तफ़ा कांदड़ो, अनवर कायम खानी, हाजी ख़ालिद बोघियो खे पीपुल्स पार्टी जा उहिदा मिलण ते गुलनि जा हार पाराया विया ऐं मुबारकूं ॾिनियूं वयूं ऐं सभिनी सां ख़ुशगवार मूड में कचहरी कई। जॾहिं त चूंडियल उहिदेदारनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां शुक्रगुज़ार आहियूं मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी, अदी फरियाल डालपुर, मोहतरम MP ज़ियाउल हसन लंजार जा, जन असांखे उहिदा ॾियारे पार्टी ऐं पार्टी जे वर्कर जी ख़िदमत जो मौक़ो ॾिनो आहे।